अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जॾहिं असां माण्हुनि खे मुसीबत पहुचण खां पोइ खेनि पंहिंजी रहमत जो मज़ो चखाईंदा आहियूं त उते जो उते उहे असांजी आयतुनि जे बारे में चालबाज़ी करण लॻंदा आहिनि ऐं बारीक बीनीअ सां हीलेबाज़ी ऐं चालाकियूं करण लॻंदा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त अल्लाह तव्हांजी इन्हनि चालाकियुनि खां रिथ रथण में ॾाढो तेज़ आहे ऐं अव्हां जेके चालबाज़ियूं करियो था या मकरी हेले साज़ी करियो था से बेशक असांजा मलाइक लिखंदा वञनि था। काफ़िरनि जी निशाननि या मौजज़नि तलब करण ते अल्लाह ताला अञा वधीक पंहिंजे एहसान बयान कंदे फरमायो त इहो अल्लाह ई आहे जेको तव्हांखे बर ऐं बहर यानी खुशकी ऐं पाणीअ में सैर कराए थो। पोइ जॾहिं तव्हां ॿेड़ियुनि में सवार थियो था ऐं सिधियुनि हवाउनि या मवाफ़क़ हवा जी मदद सां उहे उन्हनि माण्हुनि खे खणी हलनि थियूं त उहे ॾाढा ख़ुशि ऐं सुरहा थींदा आहिनि। पोइ ओचितो खेनि अणाओ वाव अची पहुचंदो आहे। हर तरफ़ खां खेनि पाणीअ जूं वीरूं ऐं मौजूं अची घेरींदियूं आहिनि ऐं भाईंदा आहिनि त हाणे उन्हनि में यानी मौजुनि में घेरजी विया आहियूं। बचण जी का बि वाह न आहे। तॾहिं ख़ुदाए ज़ुल जलाल खां सवाइ ॿी का बि हस्ती खेनि यादि न ईंदी आहे। तॾहिं पंहिंजे दीन खे अल्लाह लाइ ख़ालिस करे दुआऊं घुरंदा आहिनि त ए असांजा रब, जेकॾहिं तो असांखे हिन मुसीबत मां निजात ॾिनी त असीं ज़रूर शुक्र कंदड़नि मां थींदासीं। पोइ जॾहिं हू यानी अल्लाह खेनि छुटकारो ॾींदो आहे त उते जो उते ज़मीन में यानी मुल्क में नाहक सरकशी ऐं बग़ावत करण लॻंदा आहिनि। ए इंसानो यादि रखो त तव्हांजी शरारत यानी बग़ावत या सरकशीअ जो वबाल तव्हांजे मथां आहे। दुनिया जी ज़िंदगी जा थोड़ा ऐं आर्ज़ी मज़ा आहिनि से माणे वठो। आख़िर तव्हांखे असां ॾांहुं मोटणो आहे। पोइ तव्हां जेकी कुझु कंदड़ आहियो उन जी तव्हांखे पूरी सुध ॾींदासूं। बेशक हिन दुनिया जी ज़िंदगीअ जंहिंजे नशे में तव्हां मस्त आहियो ऐं असांजी पधरियुनि ऐं वाज़िन निशाननि ते अव्हांजी अखि नथी ॿुॾे उन जो मिसाल ईअं आहे जीअं आसमान मां असां पाणी वसायो त ज़मीन जी पैदावार गुंजान थी पैदा थी जंहिं मां इंसान ऐं जानवर खाईंदा आहिनि। एसी ताईं जो ज़मीन यानी पोख पुर रौनक खुशनुमा ऐं वणंदड़ थी पए ऐं संदन मालिकनि ईअं पए भायो त उन ते क़ादिर आहिनि यानी बस इजो था उन पोख मां फ़ाइदो वठनि ऐं लापारो लुड़नि त ओचितो राति जो या ॾींहं जो असांजो हुकुम अची पहुतो ऐं असां उन सरसब्ज़ शादाब ऐं दिलि खे सुरूर ॾींदड़ नज़ारे खे भड़ भांग लुड़ियल या भेलियल करे छॾियो ॼण त उते कल्ह का शइ ई न हुई। अहिड़ीअ तरह असीं निशानियूं खोले बयान कंदा आहियूं उन्हनि माण्हुनि लाइ जेके यानी कुझु सोच ऐं फ़िक्र रखनि था। ऐं इंसानो तव्हां ख़्वामख़्वाह हिन आर्ज़ी दुनिया जे फ़रेब ऐं फंदे में छो फासी पिया आहियो। मथी मिसाल खे दिलि सां हंडायो ऐं अल्लाह खां हिदायत तलब करियो ऐं यादि रखो त अल्लाह पंहिंजे बाननि खे सलामतीअ वारी दारुल बका यानी जन्नत वारी माग ॾांहुं सॾी रहियो आहे ऐं हू जंहिंखे चाहींदो आहे कंहिंखे पंहिंजी तकवीनी मशियत ऐं हिकमत सां कामयाबीअ सआदत ऐं निजात जी सिधी राह ॾेखारींदो आहे। जेके माण्हू भलाई कंदड़ आहिनि उन्हनि लाइ भलाई आहे ऐं अञा बि वधीक भलाई जेका शायदि अव्हां सोचे बि न सघो। जन्नत त अहिड़नि लाइ ई आहे पर जन्नत में रब्बुल इज़्ज़त जे दीदार जहिड़ी नेमत सां पिण नवाज़ा वेंदा ऐं अल्लाह जे फज़ल ऐं करम सां संदसि रिज़वान पिण मथिन हूंदो। न हुननि जे चेहरनि ते काराण हूंदी ऐं न ज़िल्लत या ख्वारी। इहे ई जन्नती आहिनि। हो उन में हमेशा रहण वारा हूंदा ऐं जिन बुरायूं कमायूं उन्हनि खे संदन कयल बुराईअ जी बराबरि जज़ा ऐं सज़ा हूंदी ऐं मथिन ज़िल्लत ऐं रुसवाई छायल हूंदी। उन ॾींहुं अल्लाह जे अज़ाब खां खेनि को बि बचाइण वारो न हूंदो ऐं उन्हनि जे मुंहं जी काराण ऐं सियाईअ जो इहो आलम हूंदो ॼण त उन्हनि जे मुंहं खे अंधेरी राति जे हिकु टुकड़े यानी ऊंधाईअ या कारी तह वेड़े छॾियो आहे। इहे ई दोज़खी आहिनि जिते हू हमेशा रहंदा। जंहिं ॾींहुं असीं उन्हनि सभिनी खे पंहिंजे हुज़ूर में गॾु कंदासीं पोइ शिरक करण वारनि खे चवंदासीं त तव्हां ई तव्हांजा उहे शरीक जिन खे अल्लाह जे बराबरि कंदा हो या ख़ुदा बणाए रखियो हो पंहिंजे हंध ते बीहो। पोइ संदन विच में जुदाई विझंदासूं। उन वक़्तु संदन शरीक यानी महबूद चवंदा त ए मुशरिको अवी असांखे न पुॼींदा हुआ। बस असां ऐं तव्हांजे विच में अल्लाह ई काफ़ी शाहिद आहे ऐं हू ॼाणे थो त असीं त तव्हांजी इबादत गुज़ारी खां यकीनन बेख़बर हुआसीं। बस पोइ उते हर हिक खे चङी तरह पतो पइजी वेंदो त जेकी कुझु हुन अॻिते मोकिलियो हुयो तंहिंजी हक़ीक़त
हकीकत छा हुई ऐं संदन अमलन में केतिरी इलाहियत, केतिरी फर्माबरदारी ऐं केतिरी दुनियादारी ऐं केतिरो ॾेखाव हो। ऐं यादि रखो त आख़िर सभु पंहिंजे हक़ीक़ी मौला ॾांहुं मोटाया वेंदा ऐं उन्हनि जेके कूड़ घड़िया या ठला ठाहिया हुआ से सभु खाइण भुलिजी वेंदा।